भक्ति जो दान मुखे सतगुर दे मेहर करे तू भक्ति जो दान मुखे सतगुर दे मेहर करे तू भक्ति जो दान मुखे सतगुर दे मेहर करे तू भक्ति जो दान मुखे 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 सतगुर दे मेहर करे तू भक्ति जो दान मुखे सतगुर दे मेहर करे तू भक्ति जो दान मुखे अंदर में जाप जपायो तन मन जी मैल मिटायो अंदर में जाप जपायो तन मन जी मैल मिटायो अंदर में जाप जपायो तन मन जी मैल मिटायो अंदर में जाप जपायो तन मन जी मैल मिटायो तन मन जी मैल मिटायो तन मन जी मैल मिटायो सरस्वती में करायो हरदम स्नान मुखे 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 हरदम स्नान मुखे भक्ति जो दान 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 मुखे जो भक्ति जो दान मुख्यो भक्ति जो दान मुखे सतगुर दे मेहर करे तू भक्ति जो दान मुखे सतगुर दे मेहर करे तू भक्ति जो दान मुखे चित संधि चंचलताई रोज सताए साईं चित संधि चंचलताई रोज सताए साईं चित संधि चंचलताई रोज सताए साईं संधि चंचलताई रोज सताए साईं हो चित संधि चंचलताई रोज सताए साईं चित संधि चंचलताई रोज सताए साईं रोज सताए साईं रोज सताए साईं मन जे मारण लाए दे चरणन जो ध्यान मुखे मन जे मारण लाए दे चरणन जो ध्यान मुखे मन जे मारण लाए दे चरणन जो ध्यान मुखे मन जे मारण लाए दे चरणन जो ध्यान मुखे चरणन जो ध्यान मुखे भक्ति जो दान 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 मुखे भक्ति जो दान मुखे भक्ति जो दान मुखे सतगुर दे सतगुर हो सतगुर दे मेहर करे तू भक्ति जो दान मुखे सतगुर दे मेहर करे तू भक्ति जो दान मुखे भर मन जा भूत भारी दुख था दियन दिहाड़ी पर मन जा भूत भारी दुख था दियन
मन जा भूत भारी दुख था दियन दिहाड़ी भर मन जा भूत भारी दुख था दियन दिहाड़ी भर मन जा भूत भारी दुख था दियन दिहाड़ी भर मन जा भूत भारी दुख था दियन दिहाड़ी दुख था दियन दिहाड़ी दुख था दियन दिहाड़ी भर मन जे भंजन लाए दे आत्म विज्ञान मुखे भर मन जे भंजन लाए दे आत्म विज्ञान मुखे भर मन जे भंजन लाए दे आत्म विज्ञान मुखे भर मन जे भंजन लाए दे आत्म विज्ञान मुखे आत्म विज्ञान मुखे भक्ति जो दान 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 मुखे ओ भक्ति जो दान मुखे भक्ति जो दान मुखे हा सतगुर दे महर हा सतगुर दे महर करे तू भक्ति जो दान मुखे सतगुर दे महर करे तू भक्ति जो दान मुखे सतगुर दे महर करे तू भक्ति जो दान मुखे सतगुर दे महर करे तू भक्ति जो दान मुखे कहे टेऊ माया स्वाली छड़ियो ना मुखे खाली टेऊ माया साली छड़ियो ना मुखे खाली हो टेऊ माया स्वाली छड़ियो ना खाली टेऊ माया साली छड़ियो ना मुखे खाली 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 सची गुर शक्ति दे कयो बलवान मुखे सची गुर शक्ति दे कयो बलवान मुखे हा सची गुर शक्ति दे कयो बलवान मुखे सची गुर शक्ति दे कयो बलवान मुखे कयो बलवान मुखे भक्ति जो दान मुखे कयो बलवान मुखे भक्ति जो दान 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 मुखे हर सतगुर दे महर करे तू साईं दे महर करे तू बाबा दे महर करे तू भक्ति जो दान मुखे सतगुर दे महर करे तू भक्ति जो दान मुखे बाबा दे महर करे तू भक्ति जो दान मुखे भक्ति जो दान मुखे भक्ति जो दान मुखे भक्ति जो दान प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी नाम साखी सतनाम साखी नाम साखी सतनाम साखी नाम साखी परम आदरणीय सदगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साथ संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम भजन त मां ॿियो पियो ॿुधायां उहो बि ॿुधायांव थो अॼु असांजे साईं टेऊराम साहिब उन्हनि जे वर्सीअ जा पाठ रखिया आहिनि ईअं वर्सी त सम्झो भई साईं टेऊराम वारनि चइनि ॾींहंनि खां पोइ जेको शरीर छॾण ॾींहुं आहे न उहो ईंदो 1942 में
ॼेठ जो महीनो हो पर वो पुरुषोत्तम जो महीनो हो सॼो। हैदराबाद में साईं जन असांजी दरबार हुई, उते सत्संग कया, सॼो महीनो उते रहिया। सभिनी जो ख़्यालु हो, चवण हो नई दरबार हुई, संत नवां नवां वेठा, साईं माधवदास महाराजन उते वेठा। साईं जन खे प्रार्थना कई, साईं मूंखे हैदराबाद ई रहणो आहे, ॿिए हंधि न, मूंखे आसीसा कयो, कृपा कयो, उते रखो, उते रही करे सेवा कंदा। साईं जस ठीकु आहे, भले रहो, उते रहिया। चई हाणे हिकु महीनो ई परशोत्तम जो सॼो महीनो मूं वटि रहो उते। साईं जस ठीकु आहे, सभु प्रेमी बि आहे। सॼो महीनो पुरुषोत्तम जो उते हैदराबाद में रहिया। जॾहिं हैदराबाद में रहिया, सत्संग थियो। हाणे वञण जा ॾींहं पर सम्झो हीउ चंड थी वियो, त इहो असुलु ॼेठो। चई या 2 ॾींहं रहो, चंड रहिया। पहिरीं तारीख़ रहिया, 2 तारीख़ रहिया, 3 तारीख़ रहिया, 4 तारीख़ सुबुह साईं जी तबियत थोरी ढिरी थी। उते अहिड़ा सुबुह शरीर वरी हैदराबाद खां खणाए करे टंडे आदम आया। उन्हनि जी लीला आहे, स्वामी अव्हां जी लीला सभ खां न्यारी हुई। केरु उनखे ॼाणी न सघे, केरु उनखे सम्झी न सघे, अजीब लीला हुई। ईअं किथे लिखियलु कोन्हे, पर मां ईअं सम्झो हिन हुनजे वाता जेके उन टाइम में हा। साईं टेऊंराम महाराजनि शाम जो सत्संग ख़तमु कयो, सम्झो भई चंड जे ॿिए ॾींहुं 1 तारीख़ सुभाणे सम्झो, पोइ तुक पढ़नि, आशावंदी गुर तो दर आई, बसि एसि ताईं। ॿी जेका पोयूं ईअं 12 सिटूं थी वियूं, अहिड़ियूं 12 सिटूं न ॻणींदव। आशावंदी गुर तो दर आई, पोइ 11 ॿियूं आहिनि। तुम बिन ठौर न काई, हाणे फिरियल ईअं आहे जेकी तव्हां चओ, तो बिन वाह न काई। ॿी सिट, तूं हर दाता तूं हर माता। वरी 4 सिट आहे, मेरी आश पुॼाई। अधु आहे न उहा, साईं जन अधु पढ़ी, मां तॾहिं अधु या 12 सां गॾु त 6 सिटूं आहिनि। पाए पलव में पहिरें प्यादी, पहिरें पंधु तो वटि आयसि। कीअं आयसि? आयसि हे त मझाई पंहिंजे कल्याण जे लाइ, पंहिंजे भले जे लाइ, उन आत्म स्वरूप खे पाणे जे लाइ। भेटा थोड़ी तन मन धन अरदास करे मैं, नाम घुरा तो मांगत नाम सॾे ही। फिर तुझे नाम कहिड़ो आहे? नाम तुम्हारा साबुन करसा। हाँ, सभिनी पापनि खे धोई छॾिया, धोसां पाप सभई। कहे टे गुर लोक 3 में 12 सिट आहे, आवा कौन मिटाई। 11 न पढ़नि, अधु खाली माना उहा 1 सिट जेका आहे। आशवंदी गुर तो दर आई, आराम कनि। 2 तारीख़ आराम, 3 तारीख़ आराम, पहिरीं बि आराम सम्झो। सुबुह जो अलाए कंहिं माता खे मन में आयो 3 बजे, मां साईं खे भत ठाहे खारायां, मन में भावना हुई। उथी करे भत ठाही, भत ठाहे करे खणी आई। 4 थिया। साईं टेऊंराम साहिब ईअं लेटिया पिया आहिनि। 3 ॾींहं 2.5 ॾींहं जेतिरा सम्झो थिया आहिनि, कुझु खाधो पीतो न हुअनि। साईं बसंतराम महाराजन हिक पासे खां वेठा हा, ऐं साईं कवि पहलाजराम साहिब। ईअं सम्झो ॿई पाण में गुरु भाई आहे, त ॿई सम्झो गुरु चेला बि आहे। साईं बसंतराम महाराजन कवि पहलाजराम साहिब खां पढ़िया हा, उन सां गॾु खोड़ घुमिया बि हा, गॾु जिते किथे वेंदा हा। विच में हिकिड़ी ॻाल्हि त हिकु दफ़े साईं बसंतराम महाराज नंढड़ा ॿार हा, ॿार माना सम्झो 25 साले खां रहिया। 25 साले जे ॿार खे छोकिरो कदु नंढो हो न साईं बसंतराम महाराजन जो, त ॾाढा वॾा न लॻंदा हा। ऐं कवि पहलाजराम साहिब वरी बुत जा भरियल डबल लॻनि, भाई उन पीउ जहिड़ा लॻनि। उमिरि एतिरी घणी कोन हुई, उमिरि त लॻभॻि साॻी हुई, साॻी हुई। भई साईं कवि पहलाजराम साहिब 10-15 साल मथे हूंदा। 10-15 साल घणो वॾो कोन्हे सम्झो, पर हू 20-25 साल जा, हू 30-32 जा हा। ईअं हरिद्वार पिया वञनि,
हैदराबाद का पंजाब जे पासे पंजाब का अमृतसर का हरिद्वार वजन पिया तो एकड़ो भाई साईं बसंतराम महाराज ॾिसी वठी गारियूं शुरू कई संत था थियनि ज़मानो आहे कुछ ज्ञान न गुण न भक्ति न ईअं ई कपिड़ा पाए संत थी था वञनि हीअं ॾाढो घटि वधि ॻाल्हाई पर कोई माण्हू ॻाल्हाइण त ईंदो आहे न ऐं वरी केरु जवाबु न ॾिए त हुनजो मनु वधी वेंदो पोइ अधु कलाकु पियो मथो खपाईंदो आहे अधु कलाकु ॻाल्हाईंदो हुयो गारियूं ॾींदो हलियो घटि वधि ॻाल्हाईंदो हलियो साईं बसंतराम महाराज खे कई पहिला ॿुधण जहिड़ो हूंदो न हो पर अलाए कीअं ॿुधाई पई जॾहिं थोरो ढिरो थियो त कवि पहलाराम साहिब जा चई तो हेॾी देरि बक बक कई अथई हिन छोकिरे हिकु ॻाल्हायो आहे केॾो हिन में सबुर आहे तो में त टकियो सबुर कोन्हे तोखां त ई संत छो न आहे हुन इहो ई घटि वधि ॻाल्हाई चई हेॾी देरि न ॻाल्हायो आहे चई हाणे हीउ पढ़ियो आहे या न पढ़ियो हिन खां पुछीसि जेको सुवालु खपे हुन हिकु सुवालु त पढ़ियल ई आहे साईं बसंतराम महाराज संत चई मूंखे कहिड़ी ख़बर हीअ पढ़ियल आहिनि ओॾी महिल हू साईं बसंतराम महाराज वरी पहिरें पियो ख़ैर विच जी ॻाल्हि आहे साईं बसंतराम महाराजनि साईं टेऊंराम जे हिकु पासे हीअं साईं टेऊंराम सुम्हिया पिया आहिनि ऐं हिकु पासे कवि पहलाज राम साहिब वेठा आहिनि राति कंहिं निंड न कई आहे सभु जागनि पिया माई आई साईं खे भत खारायां कवि पहलाज माई तोखे भत जी लॻी आहे साईं टिनि ॾींहंनि खां जाॻियो कोन्हे ऐं तोखे भत जी लॻी हल माई त ढिॼी वईसि कवि पहलाज राम जे अॻियां साहिब केरु बीहंदो कोन हुनजो हिसाबु किताबु ईअं हूंदो भई त साईं टेऊं उथी वेठा हीअं हीअं न त हीअं करे हीअं कनि त ॿई हेठि झुकी विया कवि पहलाज हो त ताक़त वारो पर साईं टेऊंराम वरी अॻियां 10-15 हीअं कनि त हेॾा थिए हेॾा थिए माई एॾा भत खणी अचे भत खाधनि खाई करे वरी पंहिंजे समाधि में सिथिया हुते वरी कलाक में अथव सम्झो 4 बजे भत खाधनि त वरी 5 बजे शरीर छॾी उहो चौथ जो ॾींहुं छंछर जो ॾींहुं हो साईं टेऊंराम महाराज खे वरी खणी आया सम्झो हुते सभई टंडे आदम दरबार ते पर सम्झो त उहो अहिड़ी साईं टेऊंराम महाराज जी ॻाल्हि हूंदी हुई जो ईअं कंहिं साईं टेऊंराम गॾु वठी विया सभु ख़ुशीअ सां बैंड बाजा खणी वॼाईंदा हलनि पिया सम्झनि पिया साईं टेऊंराम महाराज असां सां गॾु ई आहिनि हमेशह कॾहिं अलॻि न सम्झनि ऐं उहो ॾींहुं छा पोइ बि साईं टेऊंराम जी यादि में त घणेई भॼन ठहिया आहिनि पर ईअं सम्झंदा गुरू महाराज असां सां गॾु ई आहे जागृत में बि गॾु आहे सुपने में बि गॾु आहे तन सां बि गॾु आहे मन सां बि गॾु आहे ॿुद्धीअ सां बि गॾु आहे ख़्यालनि में बि उहो साईं टेऊंराम साहिबु आहे छो साईं टेऊंराम महाराज पाण ई कुझु ईअं हूंदा हुआ पुछनि त भई साईं टेऊंराम महाराज किथां आया आहियो कहिड़ो तव्हांजो देश आहे किथे न साईं जन चयो न परमात्मा वटि हर कोई इहो आयो आहे 234 माना 2 3 4 2 3 4 चौथियों पुछो मुंहिंजो देश मां थियसि दीवानी दर्शन लाइ चौथियों पुछो मुंहिंजो देश मां थियसि दीवानी दर्शन लाइ 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 चौथियों पुछो मुंहिंजो देश मां थियसि दीवानी दर्शन लाइ चौथियों पुछो मुंहिंजो देश मां थियसि दीवानी दर्शन लाइ
दर्शन लाए माथियस देवानी दर्शन लाए माथियस देवानी दर्शन लाए माथियस देवानी दर्शन माथियस देवानी दर्शन लाए माथियस देवानी दर्शन लाए चौथियों पूछो मुझो देश माथियस देवानी दर्शन लाए चौथियों पूछो माथियस देवानी दर्शन लाए सरत्यों साजन सवाय सरत्यों साजन हो सरत्यों साजन सवाय सरत्यों साजन सरत्यों साजन सवाय शून्य थी भाया सभई सरत्यों साजन सवाय सुन्नति माया सबई सरत्यों साजन सवाय शून्य थी भाया सभई सरत्यों साजन सवाय सुन्नति माया सबई सरत्यों साजन सवाय शून्य थी भाया सभई सरत्यों साजन सवाय सुन्नति माया सबई लाथम सारोल बेस लाथम सारोले माथियस देवानी दर्शन लाए 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 चौथियों पूछो मुझो देश चौथियों पूछो मुझो माथियस देवानी दर्शन लाए माथियस देवानी दर्शन लाए होता ना लोकन जा ताना लोकन जा ताना लोकन जा ताना लोकन जा ताना लोकन जा सहदस सिरते सदा हो ताना लोकन जा सादस से रहते सदा ताना लोकन जा सहदस सिरते सदा हो ताना लोकन जा सादस से रहते सदा ताना लोकन जा सहदस सिरते सदा हो ताना लोकन जा सादस से रहते सदा विरह जो पातम वेश विरह जो माथियस देवानी दर्शन लाए माथियस देवानी दर्शन लाए माथियस देवानी दर्शन लाए माथियस देवानी दर्शन लाए वेंदस वर दे अद्यों अद्यों वेंदस वर दे अद्यों वेंदस वर दे अद्यों अद्यों वेंदस वर दे अद्यों वेंदस वर दे अद्यों रहन दस की नहते वेंदस वर दे अद्यों
खे ॾेस ॾखियो ॾसियो ॾुखीअ खे ॾेस मां थियसि दीवानी दर्शन लाइ ॾसियो ॾुखीअ खे ॾेस मां थियसि दीवानी दर्शन लाइ चौथियूं पुछो मुंहिंजो देश मां थियसि दीवानी दर्शन लाइ चौथियूं पुछो मुंहिंजो देश मां थियसि दीवानी दर्शन लाइ कहे टेऊं अची कहे टेऊं अची कहे टेऊं अची अची मुंहिंजे मन में घणो कहता टेऊं 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 अची मुंहिंजे मन में घणो प्रेम कयो परवेश 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 भाई जवान प्रेम कयो परवेश 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 थियसि दीवानी दर्शन लाइ प्रेम कयो परवेश थियसि दीवानी दर्शन लाइ मां थियसि दीवानी चौथियूं पुछो मुंहिंजो देश थियसि दीवानी दर्शन लाइ मां थियसि दीवानी दर्शन मां थियसि दीवानी दर्शन लाइ साईं टेऊंराम साहिब चयो मूंखां देश न पुछो उन प्रभु परमात्मा वटि हर हिकु जीव आयो आहे उहो ई उते ई मूंखे पहुचणो आहे उन परमात्मा खां सवाइ साजन खां सवाइ हिते सभई सुञा हीअ त परमात्मा जो प्रेम आहे दुनिया जो प्रेम बि कंहिंखे हूंदो आहे न उन खां सवाइ हड़ई ऊंधे हूंदी आहे कुझु न हूंदो आहे पर जंहिंखे प्रेम हुजे जंहिं करे ॾिठो हुजे जंहिंखे पतो हूंदो उनखे ई पतो आहे जंहिंखे न आहे त न आहे मां उन प्रीतम जी दर्शन लाइ सम्झो चरी थी पई आहियां दीवानी थी पई आहियां उन खां सवाइ साजन सरतियूं साजन सवाइ सुञ थी भायां सभई मूंखे सभु सुञ आहे लाथुम सारो लिबेस दुनिया जो जेतिरो वेश भेष हो धर्म कर्म हो हड़ई पासीरो करे छॾियो लिबेस माना धर्म थींदो आहे लिबेस माना भेष थींदो आहे लिबेस माना दुनिया जा लाॻापा थींदा आहिनि लिबेस माना दुनिया जूं जेके जवाबदारियूं आहिनि उहे हड़ई फिटी करे छॾियो हाणे मूंखे कुझु ख़बर कान्हे ख़ाली हिकिड़ी माना असांखे कंहिंजे अखर जी ख़बर हूंदी आहे हाँ अंग्रेजी असांखे छा हूंदी आहे भई हिकिड़े अखर जी माना हिकिड़ी ख़बर आहे पर उन जी थींदियूं 50 माना उहे 100 मानाऊं थींदियूं आहिनि हिंदुस्तान में जॾहिं खोजना हली पई त हिकिड़ो ऋषि थियो उन चयो कहिड़ो बि अखर हुजे उन जी माना कहिड़ी बि थी सघंदी आहे सर्वे शब्दा सर्वार्थका भवंती ईअं जी वरी ॿियो हिकिड़ो जी कंहिं बि अखर जी का माना थींदी कान्हे हर कंहिं अखर जी माना पंहिंजी पंहिंजी हूंदी आहे भाव पंहिंजो हूंदो आहे सम्झो भई
हिकिड़ो मां जा पंडित चऊं, विद्वान चऊं। विद्वान चइबो आहे भई स्कॉलर हुजे, पंडित हुजे जंहिं ॿुधी तिखी हुजे, पढ़ियल हुजे न हुजे, हिन सां मतिलबु न हूंदो आहे। पंडा ॿुधरियस्य स पंडित, इहे कोई सम्झ वारो हूंदो आहे, कोई कहिड़ो हूंदो आहे, त जंहिंजी जहिड़ी माना हुजे उहा अलॻि अलॻि थींदी आहे, पर ईअं खणी सम्झो उनजी कहिड़ी बि माना तव्हां कढो। साईं टेऊंराम साजन खां सवाइ मूं सभु सुञ सम्झो, इन करे सभु लिबेस, लिबेस माना भेष चओ, हीअ जेको मूं कपिड़ा पाता आहिनि, लिबेस माना जेका मूं ते कोई धर्म रखियल आहे, कर्म रखियल आहे, मर्यादा रखियल आहे, कोई मुंहिंजे मथां जवाबदारी रखियल आहे, कोई मुंहिंजे मथां ड्यूटी रखियल आहे, मुंहिंजे मथां कोई कमु करणु रखियल आहे, इहे सभु मां छॾे न परमात्मा जे पुठियां हले। सीता ते सभु जवाबदारियूं हुयूं, हड़ई छॾे कंहिंजे पुठियां वई। राम चयसि तूं मुंहिंजी माउ खे कथा वेई ॿुधाइजां, तूं अहिड़ी राजकुमारी आहीं, रस्तो थोरो ॾुखियो अथई, हा न, कंडा किरड़ पत्थर कंकर, किथे गप, किथे चिक, किथे मच्छर, जंगल में कीअं रही सघंदी आहे? जी हा, इहा ॻाल्हि सुठी आहे, सही चई। मैं सुकुमार, छा चई? आऊं राजकुमारी आहियां, ऐं तूं नाथ बन योगु, तूं त जंगल जो माण्हू आहीं, जंगल में रही सघी थो, मां नथी रही सघां। ॿुधाए, मैं सुकुमार नाथ बन योगु, कि मां त सुकुमारी आहियां, पट ते पेर रखण जहिड़ी न आहियां, ऐं तूं? जेतिरो केरु सम्झे, मां त राजकुमारी आहियां, तूं जंगल जे लाइक़ु आहीं, हा न? जॾहिं तूं वञी सघे त मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे? तूं जो जंगल में वेंदे तोखे तकलीफ़ कान थींदी, तोखे कंडा न लॻंदा, तोखे पत्थर कंकर छिकर न लॻंदा, तोखे सर्दी गर्मी असर न कंदी, तोखे गप छिक न नज़र ईंदी, तुंहिंजे लाइ हेठि रस्तो मस्तो न, रस्तो हेठि मथे न हूंदो। जीअं तूं आहीं तीअं मां आहियां, तोसां गॾु हली सघां थी, इन में नो प्रॉब्लम, कोई प्रॉब्लम कोन्हे, कोई तकलीफ़ कोन्हे, काई ॾुखियाई कान्हे, ऐं तोसां छो नथी हली सघां? जे तूं भई तूं बन में वञी सघे थो, मां नथी वञी सघां, अहिड़ी काई ॻाल्हि कान्हे। मां राजकुमारी आहियां त तूं बि राजकुमारी आहीं। मूं जॾहिं पंहिंजो पेर कॾहिं पट ते न रखियो आहे, तो बि कोन रखियो आहे। तूं बि गिलम गालीजनि ते हलण वारो आहीं, मां बि गिलम गाली आहियां। तूं बि महिलात में रहण वारो आहीं, मां महिलात में रहण वारी आहियां, पर ॿई हिकु हंधि किथे बि रही सघूं था। तोखां सवाइ मूंखे हिते सभु सुञाए, साजन तोखां सवाइ सुञ थी भाया सभई लाथुम सारो लिबे। हाणे मुंहिंजे मथां कोई ससु जी, कोई सहुरे जी, कोई घर जी, कोई राॼ जी, कोई पीउ जी, कोई माउ जी, काई हुन घर जी जितां आई आहे उतां जी काई जवाबदारी तोसां ॿधल आहे। ॻाल्हि पूरी थी वई। जंहिंसां प्रेम हूंदो आहे उन सां ई रिश्ते नाते सभु उन भॻवान सां हूंदा आहिनि, ॿियो वरी कहिड़ी जवाबदारी खपंदी आहे? तुलसीदास में नातो ने राम सां ई आहे, राम न आहे त वरी पोइ कंहिंसां नातो कहिड़ो? पोइ वरी कंहिंसां नातो आहे ई कान दुनिया में। नाते नीह राम से गनियत सुहृद सुसेव्य जहालऊं। कोई सेवादारी आहे, सेवा करे थो भले करे, पर भॻवान खां सवाइ सेवा छा कबी? जेतिरी वरी जंहिंखे ॻाल्हि वण सम्झ में अचे। सरतियूं साजन सवाइ सुञ थी भायां सभई लाथुम सारो लिबेस। चई वो माण्हू कुझु चवंदई, चई मूंखे हुनजी परवाह कान्हे। ताना लोकनि जा सहंदसि सिर ते सदा, विरह जो पातुम वेस। मूं वैराग जो वेस वरितो आहे, जंहिंखे जेकी चइणो हुजे सो चए। सुठी ॻाल्हि या ख़राबु ॻाल्हि केरु न केरु चवंदो। भॻवान बि अर्जुन खे चई इहा ॻाल्हि, तुंहिंजे लाइ अवाच्य वादान वदिष्यन्ति तव अवाच्य वादान बहून वदिष्यन्ति तवा हिता निंदन्तस्तव सामर्थ्यम ततो दुख तरम नो किम। अर्जुन जेकर तूं लड़ाई न कंदे त माण्हू कुझु न कुझु चवंदई, ऐं अहिड़ो चवंदई पोइ तूं ॿुधी न सघंदे। न चवण जेकियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं जेका चवंदा, पर माण्हू आहिनि कंहिं सुठो कमु करे त बि चवंदा आहिनि छा चयमि, ऐं खोटो कमु करे त बि चवंदा आहिनि, करे त बि चवंदा आहिनि, न करे त बि चवंदा आहिनि।
कोई सत्संग में उनखे टोकींदा आहिनि, कोई न अचे उनखे बि टोकींदा आहिनि। पोइ जेके न ईंदा आहिनि उनखे टोकींदा आहिनि, उन्हनि ते असरु थींदो ई कोन्हे। जेके ईंदा आहिनि उनखे टोकींदा, वरी घर वेही रहंदा आहिनि। ईअं हूंदो आहे न, जेके ईंदा आहिनि उनखे टोकींदा वरी घर वेही रहंदा आहिनि, जेके न ईंदा आहिनि उनखे टोकींदा आहिनि, उनखे असरु थींदो कोन्हे, वरी ईंदा कान आहिनि। पर बाबा औखे वक़्त में केरु बि कमु न ईंदो आहे। ओॾी महिल परमात्मा जो नाम कमु ईंदो आहे, गुरूअ जो नाम कमु ईंदो आहे। जेका भक्ति कई आहे तो नाम जपिया, इहो कमु ईंदई। ओॾी महिल माण्हुनि जो चवणु मिड़ई तोखे कमु न ईंदो। माण्हू कुझु बि चवंदा आहिनि, लोगों का काम है कहना, कुछ तो लोग कहेंगे, कुझु न कुझु पिया चवंदा, बक बक कंदा ई रहंदा। मां नंढड़ो हूंदोसि ॾाढो, त साईं सरवान बारियान खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई। मुंहिंजे अॻे आङुर खणी करे ॼण हिन जेतिरो छोकिरो नंढो, हिकिड़ो ॾाढो ॿियो ॿुढो, उन जी अहिड़ी ॻाल्हि ॿुधाई। चई ॿई वञनि पिया हिकिड़े गांव खां ॿिए गांव में, घोड़ो गॾु हो। पोइ ॿई चढ़ी पिया वञनि, ॿई लही पिया वञनि, हिकिड़ो हू या हू चढ़ी पियो वञे। माण्हू पिया चवनि, हाणे हिन खां सवाइ टीं ॻाल्हि पंजी ॻाल्हि कहिड़ी थी सघंदी आहे? भई घोड़ो आया त ॿई चढ़ी वञनि या त ॿई लही वञनि, या ॾाढो चढ़े या पोटो चढ़े। चौथी ॻाल्हि पंजी ॻाल्हि ॿुधायो कहिड़ी थींदी? काई थींदी कान्हे। माण्हू चइनी में पिया चवंदा। ॾाॾे चयो यार दुनिया आई आहे, पई चवंदी पई चवनि, तूं बि वेह घोड़े ते, मां वेही घोड़े ते, हली पहुचूं था। घोड़ो असांजो आहे, हिननि जो आहे। तव्हां कुझु बि कंदा, माण्हू पिया चवंदा, साईं जा पिया चवनि, मूंखे त भॻवान जो, मूंखे भॼन बंदि न करिणो आहे, परमात्मा जो नाम मूंखे जपणो आहे, भॻवान जो नाम जपणो आहे, बंदि मूंखे करिणो न आहे। केरु चए त वञी चए, हुनजे पुठियां कोई पइबो या? माण्हुनि जे चवण जे पुठियां पइबो न। ताना लोकनि जा सहंद सिर ते सदा विरह जो पातुम बेस। चई पोइ कबो छा? चई वेंदसि वर ॾे अधियूं, रहंदसि की न, हिते मूंखे रहणो ई न आहे, मूंखे वञिणो ई आहे। ससु जी पुन खे बि, पुनूअ जी बि ॻाल्हि हुई त पुनूअ जे पुठियां ससु चयो मां त वेंदमि। चई वञी न सघंदी आहियां। चई न वञी सघंदसि त बि मूंखे चिंता न आहे। चई रस्तो बि ख़बर कोन अथई। चई हुनजी बि चिंता न आहे। चई पहाड़ जा पंध अथई, औखा पंध पहाड़ जा, ॾुखिया अथई, कीअं लंघे सघंदी आहीं? चई हुनजी मूंखे कंहिं ॻाल्हि जी चिंता न आहे। हितां निकिरंदे, हिते त रहणो न आहे, लॻभॻि ॻाल्हि पकी, हिते रहणो न आहे। वेंदसि पहुचां या न पहुचां, मेहर ऐं हू हा सुहिणी सुहिणी ससु ई थींदो भाई, ससु ई त हा ससु ई सुहिणी। चई कचो घड़ो अथई, नदीअ में फाटी पवंदे अंदरि ॿुॾी वेंदी आहे। चई ॿुॾा त ॿुॾंदसि, कोई चिंता ॻाल्हि कान्हे, पर हिते रहणो न आहे। ॿुॾणु मूंखे क़बूल आहे, मिलिया त मिलंदसि, वञी मिलंदसि, काई ॻाल्हि कान्हे। ऐं न बि मिलिया त पोइ घोरी जान जतन था, ॿियो वरी छा। ससु बि चए पई मूंखे वञिणो आहे। मां भई पेरनि भर पुरंदी आहियासि, खोड़ियुनि भर खिड़ंदी आहियासि, गोॾनि भर किरंदी आहियासि, हाणे ॼगुनि भर ॼुरंदी आहियासि, सथरनि भर सुरंदी आहियासि, चेल भर चुरंदी आहियासि, पेट भर पुरंदी आहियासि, ठीकु आहे न, ठूंठियुनि भर छिड़ंदी आहियासि, हथनि सां हलंदी आहियासि, छातीअ सां भई हलंदमि। हाणे जेकर मिलिया त मिलंदसि, एतिरी मिली हुयसि त मिली हुयसि, न त घोरी जान जतन था। उन्हनि जतन तां जेके वठी पुनूअ खे वठी आहिनि, उन्हनि तां जान बि क़ुर्बान आहे, पर रहणो हिते न आहे। माना तव्हांखे भॼन बंदि करिणो न आहे, राति हुजे, ॾींहुं हुजे, सुबुह हुजे। काका आयो आहे? बाबा आयो आहे? सुबुह हुजे या शाम हुजे, आयो आहे बाबा? न कोन आयो आहे। सांझी या प्रभात हुजे, ॾींहुं हुजे या राति हुजे, आंधी या बरसाति हुजे, तुंहिंजो नाम जपिया छा बि हुजे, पर भॻवान जो नाम जपणु, परमात्मा जे नाम खे बंदि न करणु, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। वक़्तु त कहिड़ो बि हूंदो, सुठो हूंदो, ख़राबु हूंदो, जहिड़ो हुजे, वक़्त सां वास्तो ई कोन्हे। चई साईं हीअ ॻाल्हि सुठी आहे, हीअ ॻाल्हि ख़राबु आहे। चई सुठी बि तोखे पहुती, ख़राबु बि तोखे पहुती, मूंखे भॼन करिणो आहे। सुठी ॻाल्हि आहे या ख़राबु आहे, तूं वञी मथो खपाए, मूंखे सुठी ॻाल्हि सां बि वास्तो कोन्हे। चई पोइ तोखे कुझु मिलंदो ई कोन्हे। चई मिले इन सां वास्तो कोन्हे, न मिले इन सां वास्तो न आहे, मूंखे भॻवान जो भॼन करिणो। मुंहिंजो कंहिं ॻाल्हि सां वास्तो कोन्हे, हिकिड़ो ई ख़ाली आहे, मूंखे भॻवान जो भॼन करिणो आहे। करे ॾेखारियो।
श्री राम जय राम जय जय राम। 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 बोलो श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय जय राम। बोलो जय जय राम जय जय राम। बोलो श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। आए कहिड़ी ॻाल्हि भॻवान जे भई चई कहता टियूं अची मुंहिंजे मन में घणो। मां बि चवां पद मिलियल कोन्हनि, पद कहिड़ा बि कोन मिलिया ॾिसा ॻाल्हि, पर भॼन में केॾो आनंद आहे। कहता कीअं आहे कहता टियूं अची मुंहिंजे मन में घणो। कहता टियों अची मुंहिंजे मन में घणो। कहता टियूं अची मुंहिंजे मन में घणो। कहता टियों अची मुंहिंजे मन में घणो। कहता टियूं अची मुंहिंजे मन में घणो। कहता टियों अची मुंहिंजे मन में घणो। कहता टियूं अची मुंहिंजे मन में घणो। कहता टियों अची मुंहिंजे मन में घणो। प्रेम कयो परवेश प्रेम कयो परवेश। प्रेम कयो परवेश। प्रेम कयो परवेश। हाँ, प्रेम कयो परवेश। थियस देवानी दर्शन लाइ प्रेम कयो मां थियस देवानी दर्शन लाइ। मां थियस देवानी दर्शन लाइ थियस देवानी दर्शन लाइ। मां थियस देवानी दर्शन लाइ। थियस देवानी दर्शन लाइ। हा छो थियूं पुछो मुंहिंजो देश थियस देवानी दर्शन लाइ। छो थियूं पुछो